क्लास 9 मज़मून रियाज़ी यूनिट 1 लेसन 12 रेडिकल्स एंड रेडिकेंट्स मूल ऐं मूल जो पायो पार्ट आवां जो रियाज़ी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में अवां खे भली कार ॿारो पोइ सबक में असां रेडिकल्स ऐं रेडिकेंट्स जे बारे में पढ़ी आया आहियूं। हिन सबक में असां रेडिकल्स एंड रेडिकेंट्स जे बारे में कुछ वधीक पढ़ंदासीं। हाणे असां वटि आहिनि त प्रॉपर्टीज़ ऑफ स्क्वायर रूट यानी ॿियो मूल जूं ख़ासियतूं फॉर ऑल a, b बिलोंग्स टू पॉजिटिव रियल नंबर्स एंड m, n बिलोंग्स टू z देन चए थो त a b जूं जेके वैल्यूज़ हूंदियूं यानी a b जा जेके मूल हूंदा उहे वाधू हक़ीक़ी अदनि सां तालुक़ रखनि था ऐं m n जूं जेकी वैल्यूज़ हूंदियूं या m n जा जेके मूल हूंदा उहे इंटीजर सां तालुक़ रखनि था। त पोइ असां वटि पहिरियों नंबर जेका प्रॉपर्टी आहे उहा इहा थी ॿुधाए त √a इंटू √b जेकॾहिं असां वटि अगरि के ॿ मुख़्तलिफ़ नंबर स्क्वायर रूट जे अंदरि अची वञनि था त पोइ असां उन्हनि खे हिन तरीक़े सां मल्टीप्लाई करे सघूं था। पोइ जवाबु छा थी वेंदो √ab। हाणे असां हिन जो हिकिड़ो मिसाल करे था ॾिसूं। सपोज़ था कयूं त असां वटि नंबर आहे पहिरियों नंबर जेको आहे प्रॉपर्टी उन जो एग्ज़ाम्पल खणंदासीं √3 इंटू √7 इन तरीक़े सां त पोइ उहे मल्टीप्लाई थी वेंदा √ जे अंदरि अची वेंदा ॿई 3 इंटू 7 त जवाबु छा अची वेंदो √21। हाणे हिन तरीक़े सां ॾिसो हिकिड़ो ई नंबर आहे √3 ऐं ॿियो नंबर कहिड़ो आहे √7 हूंदा त पोइ ई पाण में ज़र्ब थी वेंदा उहे थी वेंदा √ जे अंदरि अची वेंदा हिकिड़ी √ जे अंदरि पोइ 3 इंटू 7 इज़ इक्वल टू √21। हाणे ॿी नंबर जेका प्रॉपर्टी आहे असां वटि उहा आहे √a डिवाइडेड बाय √b। हाणे अगरि ॿ मुख़्तलिफ़ नंबर स्क्वायर रूट जा हुजनि यानी ॿियो मूल जा हूंदा अगरि उहे डिवाइड में अचनि था पोइ असां उन्हनि खे हिकिड़ी स्क्वायर रूट जे अंदरि रखी पाण में डिवाइड करे छॾींदासीं। हाणे अचो त हिन जो हिकिड़ो मिसाल करे था ॾिसूं। फ़र्ज़ु करियो त असां वटि नंबर आहे √15 डिवाइडेड बाय √5 त √ छा हूंदो हिते 5 अहिड़े तरीक़े सां। हाणे इन जो जवाबु छा थो बीह सघे हाणे असां हिन खे पोइ वंड करे छॾींदासीं त हिते थींदो √15 डिवाइडेड बाय √5 हिकु जी टेबल पंजनि जी जेका टेबल वई पंजनि ते हिकु दफ़ो वरी साॻी टेबल वेंदी मथे ते उहा घणा दफ़ा वई 3 दफ़ा त जवाबु छा अची वेंदो असां वटि जवाबु अची वेंदो √3/1 त पोइ इहो बराबरि थी सघे थो √3 जे अहिड़े तरीक़े सां। हाणे असां वटि टे नंबर प्रॉपर्टी आहे त a डिवाइडेड बाय स्क्वायर रूट ऑफ a इज़ इक्वल टू स्क्वायर रूट ऑफ a। अगरि को बि हिकिड़ो सॼो नंबर आहे जेको स्क्वायर रूट खां ॿाहिरि आहे मुकमल नंबर आहे सही आहे ऐं जेकॾहिं उहो साॻियो ई नंबर आहे कंहिंमें स्क्वायर रूट जे अंदरि जॾहिं असां उन साॻे नंबर यानी जेको मुकमल नंबर आहे उन खे डिवाइड कंदासीं साॻे नंबर जेको स्क्वायर रूट में पहिरियों हूंदो त पोइ असां वटि जवाबु अची वेंदो स्क्वायर रूट गिवन नंबर जेको हूंदो उहो ई। हाणे अचो त हिन जो हिकिड़ो मिसाल था ॾिसूं। सपोज़ था कयूं त असां वटि जेको नंबर आहे उहो आहे घणो 7 डिवाइडेड बाय स्क्वायर रूट ऑफ 7। हाणे हिन खे असां छॾाईंदासीं सही आहे। पोइ जेकर मां डायरेक्ट हिते लिखां हा हिन जॻह ते जेकर मां डायरेक्ट लिखां हा 7 डिवाइडेड बाय √7 इज़ इक्वल टू √7 पोइ बि प्रॉपर्टी सही आहे पर हिते मां तव्हांखे वधीक क्लियर थो कयां त इहो जेको जवाबु थो अचे त a डिवाइडेड बाय √a इज़ इक्वल टू √a इहो कीअं थो अचे इन खे मां चङी तरह तव्हांखे सम्झायां थो ॿारो तवजो ॾियो हिते त इहो बराबरि थी वेंदो। हाणे ॾिसो सपोज़ को जेको मथियों नंबर आहे 7 त इहो जॾहिं √ में हुजे हा त इन तरीक़े सां जो पेयर हुजे हा कंप्लीट जॾहिं स्क्वायर रूट मां निकिरंदो ई नंबर तॾहिं आहे जॾहिं जो पेयर मुकमल हूंदो आहे 2 नंबर हूंदा आहिनि हिकिड़े पेयर में सही आहे अहिड़े तरीक़े सां। हाणे जॾहिं हीउ अंदरि हुयो त हिन तरीक़े सां हुयो कहिड़े तरीक़े सां जेको आहे √7 इंटू 7 जेको आहे त पोइ असां हिन खे लिखी सघूं था √7 इंटू √7 अहिड़े तरीक़े सां डिवाइडेड बाय √7 हिकिड़ो नंबर हिन में कटिजी वियो जवाबु छा आयो √7। असुलु जेका कहाणी हुई इन जे पोयां इहा हुई उहो ही कहाणी हुई हिन सॼे जे पोयां असां वटि लिखियलु प्रॉपर्टी हितां खां शुरू थी ऐं हीउ जवाबु अची वियो। हीउ विच वारो जेको किसो आहे इहो मां तव्हांखे क्लियर करण जे लाइ हिते बयानु कयो आहे चङी तरह मूं चयो तव्हांखे इहे ॻाल्हियूं चङी तरह जेकी आहिनि उहे सम्झ में अची वञनि सही आहे ॿारो। जेकर असां वटि छा हुजे हिकिड़ो नंबर हुजे ऐं डिवाइड में मतिलबु त स्क्वायर रूट में उन जो नंबर हूंदो
पोइ हिन तरीक़े सां उहो सॉल्व थींदो ऐं उनजो जवाबु अची वेंदो √7। हाणे असां वटि चोथों नंबर प्रॉपर्टी आहे, चए थो त √a इंटू √a इज़ इक्वल टू a। हाणे हिन में छा आहे त साॻा नंबर 2 आहिनि, उहे पेयर में अची वेंदा हिन जाइ ते, उन पेयर खे लिखी छॾियो आहे a इंटू a स्क्वायर। तव्हां जेको पढ़ी आया आहियो, जॾहिं तव्हां वटि मल्टीप्लिकेशन में 2 नंबर हूंदा आहिनि त पोइ तव्हां उनखे लिखी सघंदा आहियो त उन साॻे नंबर जो स्क्वायर। सपोज़ को 4 इंटू 4 हुजे, असां इनखे लिखी बि सघियासीं 4 स्क्वायर हिन तरीक़े सां, त हीउ बराबरि थी वेंदो a। त अचो त हाणे हिन जो हिकिड़ो मिसाल ॾिसूं था। हाणे हिते था लिखूं √6, चौथों नंबर प्रॉपर्टी जो मिसाल आहे। हिते आहे √6 इंटू √6, रेडिकन जी वैल्यू आहे, हे बराबरि छा जो थी वेंदो। हाणे मां इन खे उहो हिन तरीक़े सां न पियो लिखां, सही आहे, मां हिन तरीक़े सां न पियो लिखांसि, मां हिन खे कीअं थो लिखां उहो ॾिसो थोरो तवजो ॾियो। मां थो लिखां √6 इंटू 6। हाणे हिते ॾिसो हीउ जेको पेयर आहे उहो कंप्लीट थी वियो, त पोइ ॿाहिरि निकिरी सघे थो। छा जवाबु अची वेंदो हिन जो जवाबु अची वेंदो 6। ॾिठो ॿारो। हाणे अहिड़े तरीक़े सां त चए थो त कि √6 इंटू √6 जो बराबरि थी वेंदो 6 जे। उहो हीउ जेको टर्म आहे न 6 इंटू 6, त हिते लिखियलु अथव a स्क्वायर, बजाए इन खे मां हिते 6 स्क्वायर ॾियां हा त मूं तव्हांजे लाइ बसि ईज़िली छा कयो आहे, उहो हिते हिन तरीक़े सां लिखी करे हिन में पोइ मां जवाबु कढियो आहे अहिड़े तरीक़े सां। ॿारो, हाणे असां वटि 5 नंबर प्रॉपर्टी आहे √a डिवाइडेड बाय √a इज़ इक्वल टू 1। हाणे हिन जो मिसाल न पियो लिखां त को बि नंबर हूंदो उहो रेडिकल में हुजे, मथे बि रेडिकल में हूंदो, हेठि बि रेडिकल में हूंदो, उहो साॻियो नंबर पाण में कटिजी वेंदो, इज़ इक्वल टू जवाबु अची वेंदो 1। हिते सिंपली कटे छॾियोसि, a में वियो ऐं ही a मथी हेठि में हली वई, न्यूमरेटर में ऐं डिनोमिनेटर में सेम टर्म पियो आहे, उहो कटिजी वेंदो, सही आहे। सपोज़ कि हुते हुजे √7 डिवाइडेड बाय √7, इहे कटिजी वञनि हा। हाणे असां वटि आहे 6 नंबर प्रॉपर्टी, उहा आहे त पहिरियों नंबर मां तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधाईंदो, हिते जेको हीउ एम आहे न, इहो इंडेक्स कोन्हे का, हिते जेका हीअ एन पई आहे उहा इंडेक्स कोन्हे का। इहे छा आहिनि, इहे उहे नंबर आहिनि जेके स्क्वायर रूट मां निकिरी आया आहिनि, सही आहे। हीउ एम बि उहो ई आहे जेको नंबर स्क्वायर रूट मां निकिरी करे ॿाहिरि आयो आहे, हीउ उहो नंबर आहे उहो स्क्वायर रूट मां निकिरी करे ॿाहिरि आयो आहे। त चए थो त m √a प्लस माइनस n √a इज़ इक्वल टू, हाणे उहे हिन तरीक़े सां जोड़ ऐं कट थी सघनि था, m प्लस माइनस n √a। हाणे हिन खे असां मिसाल जे वसीले सम्झूं था। सपोज़ कयो असां वटि जेको आहे हीउ छा आहे 6 नंबर सम जो मिसाल था कयूं। असां वटि आहे त 5 √2 प्लस माइनस 7 √2। हाणे ॿारो तवजो ॾियो, हिते में लिखियो आहे त 5 √2। हीउ जेको 5 हुयो न, इहो अंडरूट जे अंदरि पहलो हुयो, इहो हुयो घणो 5 इंटू 5 इंटू 2। हीउ पेयर थियो, हीउ ॿाहिरि निकिरी आयो, अंदरि छा रहिजी वियो 2। हिन तरीक़े सां हीउ जेको 7 पियल आहे नंबर, जेका वैल्यू कंहिंजी आहे n जी ऐं 5 वैल्यू हुई m जी, त 7 अंदरि हुयो 7 इंटू 7, त हीउ पेयर थी वियो कंप्लीट। तव्हां पोयां मैथमेटिक्स पढ़ी आया आहियो त पोइ 7 ॿाहिरि निकिरी आयो, अंदरि बाक़ी 2 रहिजी विया आहिनि। हाणे इन्ही मतिलबु त सम खे जोड़ कीअं कजे, हिन प्रॉपर्टीअ जे अंदरि इहो ॿुधायो पियो वञे त अहिड़े तरीक़े सां अगरि सम हुजे त पोइ उनजी जोड़ या कट कीअं कजे। त पहिरियां मां जोड़ करे थो वञा, पोइ कट था कयूं इन जी, सही आहे। त हाणे ए में मां एडिशन थो छॾायांसि, त 5 √2 प्लस 7 √2, जॾहिं ईअं हूंदो त पोइ पहिरियां छा थींदो, हीउ जोड़ थी वेंदा ॿाहिरां जेके टर्म इहे नंबर आहिनि। 5 प्लस 7 इंटू √2 छा जे बराबरि थी वेंदो, 7 ऐं 5, यानी 5 प्लस 7 घणा थी वेंदो 12, बराबरि थींदो 12 √2। साॻे तरीक़े सां अगरि इहो बी में अगरि असां कट छॾायूं इन जी, त पोइ उहो कीअं थींदो, इहो थींदो त 5 √2 माइनस 7 √2, इहो बराबरि छा जो थी वेंदो, इहो थी वेंदो हिन जाइ तां असां हिनखे सॉल्व था कयूं त 5 माइनस 7 √2। हाणे छा डिफरेंस बीहंदो, छा जो डिफरेंस, 5 ऐं माइनस 7 जो डिफरेंस बीहंदो माइनस जो 2, सही आहे। त इहो पोइ बराबरि थी वेंदो छाजे, इहो बराबरि थी वेंदो -2 √2।
पर वंस अगेन इहा ॻाल्हि यादि रखिजो त ही जेकी 2 आहिनि इहे इंडेक्स न आहिनि, इहो 2 जेको आहे इहो कंप्लीट नंबर आहे जेको माना स्क्वायर रूट में हुयो ॿाहिरि अची वियो आहे। 12 हाणे असां वटि छा आहे 7 नंबर प्रॉपर्टी आहे त अंडर रूट ए अपॉन बी पावर -1 इज इक्वल टू अंडर रूट बी अपॉन ए पावर पॉजिटिव थी हिते चए थो को टर्म आहे असां वटि ए अपॉन बी लिखियलु आहे, अगरि उहो छा आहे उहो जो पावर जेको आहे नेगेटिव में आहे असां हुनखे रेसिप्रोकल कंदासीं ऐं रेसिप्रोकल खे सिंधी में चवंदो आहे माकूस। ठीकु आहे, मीम खां पोइ ईंदी आहे एन काफ़ा को सिंज़बरस माकूस अहिड़े तरीक़े सां लिखिबो अथव, या मां हिते लिखी थो छॾियांसि माकूस वो ही इन तरीक़े सां लिखिबो अथव। माना छा थियो आहे त अगरि पावर जेकॾहिं नेगेटिव आहे उनजो पॉज़िटिव कीअं कंदासीं, उन नंबर जो माकूस असां फाइंड आउट कंदासीं। माकूस कीअं फाइंड आउट कबो आहे, जेको न्यूमरेटर हूंदो उनखे डिनोमिनेटर में तब्दील कबो, जेको डिनोमिनेटर हूंदो उन खे वरी छा में कन्वर्ट कबो उनखे न्यूमरेटर में, यानी कि अंश खे छेद में, छेद खे अंश में तब्दील करे छॾिबो आहे, त उहो नंबर जेको आहे उहो पॉज़िटिव थी वेंदो आहे, उनजो पावर पॉज़िटिव थी वेंदो आहे। हाणे अचो असां हिकिड़ो मिसाल जो करे था ॾिसूं। हाणे मूं वटि नंबर आहे 7 नंबर जो मिसाल था कयूं, उहो आहे 7/3 पावर अथसि घणो -5, इनखे प्लस जो 5 करिणो आहे त इनखे असां कंदासीं सफ़ा इज़िली त 3/7 पावर जेको आहे पॉज़िटिव थी वियो ऐं टर्म असांजो वरी बि छा में रहंदो, असांजो टर्म वरी बि रहंदो इन स्क्वायर रूट जे 12। अहिड़े तरीक़े सां अगरि स्क्वायर रूट जे अंदरि को टर्म आहे ऐं उन जो जेको आहे पावर आहे नेगेटिव, उन टर्म खे असां छा कंदासीं उनखे माकूस करे छॾींदासीं, यानी कि अंश खे हेड खणी ईंदासीं, छेद खे मथे इनखे उबतो करे लिखंदासीं, माना ईअं ई खणी करे सम्झो, पोइ उनजो पावर जेको आहे उहो पॉज़िटिव थींदो आहे। अगरि हुजे ए अपॉन बी पावर हुजे नेगेटिव को बि मथे हुजे 3 या 4 माइनस जो, पोइ थी वञे बी अपॉन ए पावर पॉज़िटिव करे छॾियूं था स्क्वायर रूट जे अंदरि अहिड़े तरीक़े सां। 12 हाणे असां पोइ हिते जेकी प्रॉपर्टीज़ पढ़ियूं हुयूं न असां उन्हनि खे चयोसीं पिए छा स्क्वायर रूट जी प्रॉपर्टीज़, ऐं उहे बि प्रॉपर्टीज़ रेडिकल ऐं रेडिकेट्स जूं हुयूं, पर असां उते स्क्वायर रूट इन जे करे पिए चयोसीं छाकाणि त उते जेका ही एन यानी इंडेक्स जी जेका वैल्यू हुई उहा हुई 2, सही आहे, ऐं इनखे इंडेक्स यानी सिंधी में वरी मूल जी ॾिसणी चयो वेंदो आहे। हाणे हिते छा पियो थिए, हिन में जेकी प्रॉपर्टीज़ आहिनि उते एन जी वैल्यू माना 2 खां मथे हूंदी, पोइ का बि हूंदी अहिड़े तरीक़े सां, सही आहे। त असां वटि पहिरीं प्रॉपर्टी आहे nth रूट ऑफ a इंटू nth रूट ऑफ b इज़ इक्वल टू nth रूट ऑफ a इंटू b। चए थो त हाणे असां वटि 2 नंबर हुजनि इंडेक्स रूट जा मल्टीप्लिकेशन में, सही आहे, पोइ उते n जी जेका वैल्यू हूंदी उहा हूंदी कॉमन, ऐं 2 जेके रेडिकेट्स हूंदा उहे मुख़्तलिफ़ हूंदा, त पोइ उहे पाण में ज़र्ब थी वेंदा, पोइ असां रखंदासीं इंडेक्स यानी कि nth रूट a इंटू b, सही आहे। हाणे असां हिन जो मिसाल ॾिसूं था। मिसाल तौरु असां वटि पहिरियों जो मिसाल आहे त क्यूब रूट ऑफ 8 इंटू क्यूब रूट ऑफ 7, त इहे पाण में ज़र्ब थींदा, बराबरि थी वेंदा क्यूब रूट 8 इंटू 7, पोइ इहो बराबरि थी वेंदो त क्यूब रूट 7 अठा 56 त 56। पोइ हिन तरीक़े सां अगरि असांखे सम्झ में हुजे त क्यूब रूट ऑफ 8 इंटू क्यूब रूट ऑफ 7, हाणे हिते इंडेक्स जेका वैल्यू आहे उहा 3 ऐं ॿिन्ही जॻहियुनि ते सेम आहे, ऐं असां वटि रेडिकेट मुख़्तलिफ़ आहिनि 8 ऐं 7, जॾहिं हिननि खे पाण में असां ज़र्ब कंदासीं इहो हिन तरीक़े सां ज़र्ब थी वेंदा त क्यूब रूट 8 इंटू 7 बराबरि थींदो क्यूब रूट 56 अहिड़े तरीक़े सां। हाणे असां वटि जेका आहे ॿियो नंबर जेका प्रॉपर्टी आहे हिन में उहा आहे nth रूट ऑफ a डिवाइडेड बाय nth रूट ऑफ b इज़ इक्वल टू nth रूट a अपॉन b। हाणे हिते n जी वैल्यू ॿिन्ही जॻह ते साॻी आहे ऐं रेडिकेंट्स जी वैल्यू मटमट आहिनि, ऐं हिते मटमट आहिनि, त पोइ हिन तरीक़े सां डिवाइड थी वेंदा। मिसाल तौरु ॿिए जो मिसाल आहे असां वटि, हाणे हिते इंडेक्स जी वैल्यू आहे 5 यानी कि 5th रूट ऑफ 20 डिवाइडेड बाय 5th रूट ऑफ 5, 5th रूट ऑफ 5, पोइ हिन तरीक़े सां वंड थी वेंदो। हाणे हिते असां जेको आहे लिखंदासीं 5th रूट ऑफ 20 डिवाइडेड बाय 5, 1 50 5 टेबल वेंदी त 4 50 20, त बराबरि थी वियो त 4/1 ऐं हिते 5th रूट, हिन खे असां लिखी सघूं था त
फिफ्थ रूट ऑफ 4 वो हिन तरीक़े सां फिफ्थ रूट ऑफ 20 डिवाइडेड बाय फिफ्थ रूट ऑफ 5 इज इक्वल टू फिफ्थ रूट ऑफ 20/5 त ही टेबल वेंदी पंजनि जी वञे पई हिननि ते 1 5 5 4 5 20 पोइ थी वियो फिफ्थ रूट ऑफ 4/1 इज इक्वल टू फिफ्थ रूट ऑफ 4 वारो बाक़ी जेके रिमेनिंग ही प्रॉपर्टीज़ आहिनि 3 4 असां अॻे लेक्चर में पढ़ंदासीं सही आहे ॿारो अॼु जो लेक्चर हिते पूरो थियो वरी मिलंदासीं नई लेक्चर में तेसीं ताईं अलविदा।